बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ में भली कार आऊं आया DB बलोच। नाज़रीन सबका पहिरियां एक नज़र हेडलाइंस ते। कश्मीर ज़िले अंदर 17 ॾींहं बि लॉकडाउन जारी। ज़िले जे समूरनि शहरनि अंदर कारोबार जुज़वी तौर खुलियल रहियो। कश्मीर तालुके जे मुतासिरनि में राशन तक़सीम न थी सघियो। मुख़्तियारकार कश्मीर ऐं काउंसलरनि में सामान जी तक़सीम ते इख़्तिलाफ़ पैदा थी विया। काउंसलरनि सामान वसूल करण खां जवाब ॾेई छॾियो। कंदकोट जे ॻोठ अलीशेर गोलो में गोला बिरादरी जे 2 धुरियनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो। लठियूं लॻण करे 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। करमपुर इंडस हाईवे ते चिंची ऐं कार में टक्कर, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सूबाई वज़ीर मीर शबीर अली बिजाराणी DHO कंदकोट खे साबुण, मास्क ऐं ॿियो सामान अतीअ तौरु ॾेई छॾियो। हिन ख़बरुनि लाइ तावन कयो आहे अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर कश्मीर। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर वारनि जो चवणु आहे त असां वटि खंडु, पती, चांवर, घी, अटो ऐं ॿियो सामान होलसेल रेट ते दस्तियाब आहे। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर नज़द टेलीफोन एक्सचेंज कश्मीर। मोबाइल नंबर 0333 31 31 631। नाज़रीन पेश आहिनि तफ़सीली ख़बरूं। कश्मीर ज़िले अंदर 17 ॾींहं बि लॉकडाउन जारी आहे। ज़िले जे समूरनि शहरनि में जुज़वी लॉकडाउन रहियो। शहर जा कारोबारी मर्कज़ जुज़वी तौरु खुलियल रहिया। कश्मीर तालुके अंदर राशन जी विरासत ते मुख़्तियारकार कश्मीर ऐं काउंसलरनि विच में शदीद इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया आहिनि। ज़रियनि मूजिबि गुड्डू कश्मीर ऐं बख्शापुर जे काउंसलरनि मुख़्तियारकार कश्मीर खां इमदादी राशन जा बैग वठण खां जवाब ॾेई छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि काउंसलरनि हर हिकु वार्ड मां 90 नाला लिखी मुख़्तियारकार ऑफिस में जमा कराया, पर मुख़्तियारकार 90 बैग ॾियण बदिरां हर हिकु काउंसलरनि खे 25 बैग खणी वञण जो चयो, जंहिं ते काउंसलरनि बैग खणण खां जवाब ॾेई छॾियो। कंदकोट जे ॻोठ अलीशेर गोलो में गोला बिरादरी जे 2 धुरियनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण करे ॿिन्ही धुरियनि जा 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे कंदकोट इस्पताल मुंतक़िल कयो वियो। करमपुर वेझो इंडस हाईवे ते कार ऐं चिंची विच में टक्कर जे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। सूबाई वज़ीर मीर शबीर अली बिजाराणी अतीअ तौरु DHO कश्मीर कंदकोट खे कश्मीर ज़िले जे अवाम लाइ साबुण, मास्क ऐं ॿियो सामान फ़राहम कयो। अहिड़ो सामान शबीर अली बिजाराणी जे पर्सनल सेक्रेटरी शरफ़ुद्दीन सुमरो DHO कश्मीर डॉक्टर नज़ीर अहमद हवाले कयो। नाज़रीन ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तज़ियुनि लाइ ॾिसंदा रहो YouTube चैनल दरिया न्यूज़ ऐं दरिया न्यूज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।